लीडर टीवी में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख मूंसां गॾु आहे सिंध यूनिवर्सिटी जो अकेलो डॉक्टर ऑफ साइंस प्रोफेसर एमिरेट्स साईं मोहम्मद यार ख्वावड़ साहब, जेको अमेरिका, इंग्लैंड ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरे मां पढ़ियो, मुख़्तलिफ़ हैसियतुनि में हुन कमु कयो ऐं अॼु बि उमिरि जे 76 वरियनि में हू कम ते ई आहे। हुन जे ग्रां क़दुरु ख़िदमतुनि में हिकिड़ो कमु आहे मंछर ढंढ ऐं उन जी सॼी तहक़ीक़ तफ़सील। अचो त उन बारे में साणस संदसी ज़ुबानी ॿुधूं त इहे मंछर जो कज़ियो छा आहे, मंछर जो किसो छा आहे ऐं मंछर हिन सिंधू दरिया में उन जो हिसो छा आहे। अचो त साईं सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी, बसि पोइ तमीद ॿधी छॾी, मूंखे मंछर ते ॿुधायो, अवां पंहिंजी तहक़ीक़ ॼाण जेको कुझु अवां कयो ऐं उन ते सिंध हुकूमत अमल केतिरो कयो, थियो छा, थियणु छा खपे, मूंखे वधीक तव्हां खां कुझु बि न आहे पुछिणो। मंछर हक़ीक़त में इहा कुदरती हेठां ई हुई, जेका जबलनि जे विच में जेका आहे सा नेचुरल इहा डिप्रेशन रही हुई, जंहिंमें इहो पाणी सदियुनि खां इहो इन्हनि में हिते ईंदो हुयो ऐं उते जेके आहिनि से मंछर में इहे जेके आहिनि से माण्हुनि जूं ज़िंदगियूं, उहे जेके हिते किसा कहाणियूं जेके तव्हां बि ॿुधियूं आहिनि, उहे जेके आहिनि से हलंदियूं ईंदियूं हुयूं। मगर छा थियो जो हे जॾहिं हक़ीक़त में जॾहिं इहो 32 में इहा बैराज सिस्टम जॾहिं इहो निकितो, तॾहिं छा थियो जो पाणी त जेका था डिस्ट्रीब्यूशन्स जेके आहिनि से हिते सॼी सिंध में उन्हनि सां आबादियूं वधियूं, मगर उन्हीअ सां छा थियो जो पाणी उन में ज़मीननि में पवंदो वियो त उन्हनि खां हेठि जेका आहे त ज़ेर ज़मीन पाणी जी सतह जेका आहे सा मथे थी, ऐं उहा तंहिंजे करे किन हंधनि ते काफ़िनि हंधनि ते उहे जेके वाटर लॉगिंग जा प्रॉब्लम्स सो जेके आहिनि से उहे जनमु ॾिना। पोइ उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ हुननि कुझु जेके आहिनि से 60s में या उन्हनि में 60s में पोइ हुननि इहे ड्रेन्स कुझु शुरू कयूं। पोइ उहे जेके आहिनि से ड्रेन्स जेके निकितियूं उहे अचे हिननि इहा MNVD में हुननि इहे विधियूं। पोइ उहे MNVD मज़ा जेके आहिनि से उहे जेके आहिनि से थींदियूं उहे अचे थी उहा नारावेली ड्रेन। इहा बि हिकिड़ी कुदरती जेको सो आहे हुयो, ओरिजिनल हुयो, जेका ड्रेन होॾो जो कुदरती मथां पाणी खे वाहन मज़ा हुननि मज़ा नेहनि मज़ा खणी ईंदो हुयो, अचे हिन में मंछर लेक में उते विझंदो हुयो। पोइ इहे ड्रेन्स जेके आहिनि से उन्हनि खे हिननि कनेक्ट कयो उन सां। पोइ उन जो छा थियो जो ड्रेन्स में जेके हुया सो ड्रेन्स में जेके उन्हनि में सभु जेको आहे सो निकासी जो पाणी थो अचे। पोइ उन जी क्वालिटी जेका आहे सा कॾहिं मथे आहे, कॾहिं ख़राबु आहे, कॾहिं कीअं आहे, किन में लूण के वधीक आहिनि। पोइ इहे जेके आहिनि से स्लोली इहे जेके आहिनि से हिन में मंछर लेक में ईंदा विया। ॿियो छा थियो जो जेको हिते सिंधो नदी जे मथां बंद ॿधंदा विया, जीअं बंद ॿधंदा विया पाणी खे जेका आहे सा वहकिरो जेको आम जेको ईंदो हुयो सो उहो घटिबो हुयो ऐं रेगुलेट कयूं। पोइ मथे रुकियो पाणी जेको ईंदो हुयो त हिन खां ईंदो हो त पाणी हिन में ईंदो हुयो मंछर में, उहो जेको आहे सो ॾींहों ॾींहुं घटिबो हुयो। ऐं हाणे जेका आहे सा वधि में वधि तव्हां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो की फ्लड सीज़न में वधि में वधि 2 या 3 महीना जेको आहे सो मंछर में दरिया जो पाणी जॾहिं फ्लड अचे थो, एक्सेसिव वाटर आहे तॾहिं अचे थो, न त हूअं कोन थो अचे पियो। बाक़ी ॿियो आहे सॼो साल जेको आहे सो इहो MNVD जो ई पाणी जेको आहे सो उहो ऐं जेके आहिनि से मौजूदु थिए थो। कंहिं वक़्तु अॻ में रेस कैनाल ऐं दादू कैनाल में पाणी वधीक हूंदो हुयो, उन्हनि जा बि एस्केप्स हुया,
पोइ उहे बि फ्रेश वाटर पाणी जेको आहे सो हिन में मंशूर लेक में ईंदो। पर जीअं ॾींहुं ॾींहुं आबादियूं वयूं वधंदियूं तीअं तीअं पाणी जी मथे छिक वधंदी वई। पोइ उहे बि रिसोर्सिस जेके आहिनि से विया उहा घटिबा विया। पोइ तंहिंजे करे उन्हनि में जेका आहे सा पाणीअ जी जे करे उते जेके आहिनि से इन जी खोट हुजण जे करे फ्रेश वाटर जे करे खोट हुजण जे करे उहा जेका आहे सा उहो असरु थिए थो, असरु अंदाज़ थिए थो। मंशूर जो पाणी जी हाणे मूंखे 2 महीना अॻु में हिन EPA जेका डायरेक्टर फ़ोन कई त असां ॿुधो आहे त मंशूर लेक जो पाणी सुधरियो आहे। मूं चयो हिते जेको आहे त सिंध में मंशूर लेक जो पाणी कॾहिं बि हिकु जहिड़ो न रहंदो आहे। छा आहे जो जॾहिं इहो ईंदो आहे तॾहिं जेको आहे सो पाणी जी सतह जा TDS जेके वकिरा वधंदा वधंदा त इहो पाणी निस्बतन न्यूट्रल थींदो। न्यूट्रल थींदो आहे। उन में छा थींदो आहे ॾाढो सुठो थी वेंदो आहे, हिकिड़ी हद ताईं पहुचंदो आहे। पोइ वरी जेका आहे त इहो पाणी जेको आहे सो दरिया जो घटिबो आहे त इहो जेको आहे सो वेंदो आहे पोइ हिते पहुतो सेडिमेंटेशन वधंदी। हा, उन में तक़रीबन तव्हां मैक्सिमम तव्हां ॾिसंदो त इन खां मार्च खां वठी ऐं वेंदे इन ताईं जून ते इहे थिए। जून में शुरूआत में कॾहिं कॾहिं बारिशूं पवंदियूं या पाणी अचे थो, न त जेको आहे सो उते अचे थो, न त ओतिरे ताईं इन जो मंशूर जो जेको आहे सो हद खां वधीक जेको आहे सो TDS ऑल पैरामीटर्स हद खां मथे चढ़ी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं हे हूंदो आहे तॾहिं जेको आहे सो खणी पाणी हिन सफ़ा पाणी पीअण जहिड़ो त ताईं त कोन पहुचो आहे, पर काफ़ी हद ताईं सुधरी धीरे वेंदो आहे। सो इहो हिकु साइकिल्स आहिनि, हे हीअं हलंदा रहंदा आहिनि। उहे आहिनि पोइ उन्हनि में इहो ईअं चेंज थींदो रहे थो पियो ऐं उहे जेके आहिनि से उहे थियनि थियूं। ॿियो जेको सो मंशूर में मसइलो थियो आहे जो इहे जेके आहिनि से उन्हनि सां ईअं अचण जे करे इहे जेके आहिनि तंहिंमां जा लट जेको आहे सो वधीक अचे थो पियो इन्हनि मां इन मज़ा MVD मज़ा लट जेको आहे। छो जो ॾिसे निकासी जो पाणी आहे न ड्रेनेज वाटर सीवरेज आहे। हा, सीवरेज आहे। हा, इहो आहे हुननि जो आहे सीवरेज आहे जेको एक्सेसिव वाटर आहे सो जेके आहिनि से हिन में उन में लट थिए थो। पोइ उन जे करे उहे ॾींहों ॾींहुं हुन जी सतह जेका आहे सा लेवल डेप्थ जेका आहे सा वञे थी पई, घटि बि थी वञे ज़ाहिर ऐं उहो डेंस थी वेंदा। हा, उहे वञे थी ॾींहों ॾींहुं उहा घटि बि थी वञे। ऐं पहिरियों दफ़ो मंशूर में मां इहो वियो हुयुमि समथिंग अराउंड इन 80s में मूं उते सफ़र कयो। ऐं जॾहिं मां उते वियो हुयुमि तॾहिं मां हुननि खे चयो त जेका त हिन जी डेप्थ केतिरी आहे। हुननि चयो त 8, 9, 10 फुट हूंदी। मूं हुननि खे चयो त बाबा इहा जेका लठ जेका तव्हां वटि आहे उहा हणी ॾिसो हेठां त तरे ते लॻे थी। पोइ हुननि ईअं हयो त उहा हेठि न पई लॻी। सो 3 ॾींहंनि में हुननि जी इहा लठ जेका असां या जंहिंसां रोइंग कंदा आहिनि उहा जेका आहे त 3 ॾींहंनि में एतिरो मोटर बोट्स ऐं एतिरा कामन न हुया, पर 3 ॾींहंनि में बि 7, 8 फुटनि खां मथे हुई। हाणे मूं जॾहिं बि वियो आहियां 5, 7, 8 सालनि खां, हाणे जॾहिं तव्हां ॾिसो त हुन में गाह जेको आहे सो हद खां वधीक उते जेको आहे सो इहो अॻ में ग्रीन हूंदी, हुन में नेचुरल वेजिटेशन सां उहे हाणे तव्हां ॾिसो त इहा पन्नू ऐं इहो कचिरो ऐं वीड्स थी विया। हा, उहे थी विया आहिनि सुक। हाणे जेका आहे त उन्हनि में फासे थी पई, टपो ॾेई ऐं उहे माणा लही था पवनि पिया हेठि ऐं उते 3-4 फुट पाणी आहे। सो दिस इज़ other things had happened त जेको आहे सो जंहिंजे करे उहे जेके आहिनि से उहो कंदा। असीं हिन वक़्तु हाणे लेटेस्ट मूं कयो हुयो हिन सां इन ते या असीं कयो हुआसीं इन्हनि में
मए धारा असीं पाणी खणी ऐं उन ते हिकु कंप्यूटर मॉडलिंग कबी आहे त असां हिते ॾिसूं त भला कहिड़ा कहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके अफेक्ट था कनि पिया इन वाटर क्वालिटी खे पोइ असीं ॾिठोसीं त जेको आहे उन्हनि में असीं हिकु त इहा MNVD जेका आहे सा ट्रेंड जेका आहे सा उहा ॾिठीसीं ॿियो जेको आहे सो फैक्टर असां ॾिठोसीं हीउ जेको आहे सो टेम्परेचर थिए थो हिकु तराखड़ी हुजण जे करे इन्हनि में दौरान में जेके इन्हनि महीननि में जेके आहिनि से टेम्परेचर वधे थो तो सरफेस इवोपोरेशन जेका आहे सा वधे थी पई पोइ उन जे करे छा थो थिए जो सरफेस ते इवोपोरेशन वधे थी तंहिंजे करे पाणी बि होॾां कोन थो अचे ॿियो पाणी तां त सरफेस तां त इवोपोरेशन वधे थी रेट आहे वधे थो त हुनजी कॉन्संट्रेशन बि जेका आहे सा साल्ट्स जी ऐं सभु कंहिं शइ वधे थी पोइ उन्हनि मां असांखे ख़बर पई त इफेक्ट ऑफ टेम्परेचर एंड दीज हैज़ गॉट 75% इफेक्ट इन जो करे थो थिए बिकॉज ऑफ वेरी लो होल्डिंग कैपेसिटी ऑफ द मंसूर एंड उन वक़्तु जो इन्हनि महीननि में जेको आहे सो तव्हां ॾिसंदो त हुनजी जेका आहे सा MNVD जी बि जेका आहे सा फ्लो घटिजी वेंदो आहे इन्हनि महीननि में छो त पाणी हेॾे घटि ॾींदा हा आहिनि घटि ईंदा आहिनि त उन जे करे उहो घटिजी वेंदो आहे त पोइ उन्हनि महीननि में असीं इहे चइनि महीननि में असां ॾिठोसीं त 25% वॉज इफेक्ट ऑफ द MNVD ऐं बाक़ी जेका आहे त 75% जेका बिकॉज ऑफ शैलोनेस ऑफ हुनजे करे ऐं हुनजी वाटर कैपेसिटी घटि हुजण जे करे ऐं हुनजी जी टेम्परेचर जे करे उहे जेके आहिनि से दे आर मोर इफेक्टिव इन इंक्रीज़िंग दी पैरामीटर्स वाटर क्वालिटी पैरामीटर्स वधाइण में हुननि खे जेके आहिनि से उहे घणी मदद कनि था मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त हाणे सरकार सिंध सरकार हा उहा MNV खे ट्रीट सिंध सरकार खे करिणो आहे या पंजाब खे करिणो आहे बाबा इहो छा हुयो दिस वॉज अगेन मां तव्हांखे इन जी बि तव्हांखे ख़बर तव्हांखे अलाए हुजे अलाए न हुजे ऐं इन्हनि सां ही जॾहिं हे लेफ्ट बैंक या चुलियारी या उहा जॾहिं LBOD ठही उहे जेके कंसल्टेंट्स हुआ पोइ उन्हनि मूंखे ॿुधायो त हुननि खे बि जेका आहे सा पाकिस्तान गवर्नमेंट ॾिनो आहे इहो प्रोजेक्ट त RBOD खे तव्हां उहो जेको आहे सो तव्हां सर्वे करे RBOD त वरी लेफ्ट बैंक ते हा इहा जेका आहे इहा सेवण वारी बिल्कुलु इहा हुननि इहो मूंखे ॿुधायो त असीं हिते ॾिठोसीं असां हुननि जेका आहे त मूंखे उहा रिपोर्ट्स मूंखे ॾिनियूं हुयूं हुननि चयो त जेको आहे इहो त हुननि जी रिपोर्ट ॾिनियूं त इहो जेको सो महीने जा जेके आहिनि MNVD जेका आहे सा उन जो पाणी जेको आहे सो इन हे आहे इन में मंशूर में तव्हां भरी विझो उन में 8 महीना तव्हां उन मंशूर में विझो त उहो जेको आहे सो एतिरो नुक़सानु न ॾींदो ऐं उन खां 4 महीना जेके इहे जेके जंहिंमें परहेज़ कीअं कंदव साईं ॿुधो न हुननि ॾिनो हुयो लिंक ॾिनो त उहो पिया विझनि दरियाए सिंध में उहे हुननि ॾिनो हुयो लिंक हुननि ठाहियो हुयो दरिया सिंध में हुननि उहे जेके आहिनि से ॾिनो त उहे जेके आहिनि से सिंध दरिया में विझो त उहे जेके आहिनि से उन में जीअं सॼी सिंध ज़हर पीए हा त उन में छा थियो पोइ उन ते हिननि जो अॻिते थियो छो जो उहो जेको सो पाणी में मां ॿुधायांव थो त उहो अचे पियो हैदराबाद में बि अचे पियो ऐं उहो ई पाणी सॼो हेॾे कराची ॾे कीझड़ ॾे बि वञे पियो पोइ जेके आहिनि से दिस वॉज़ मूं सम्झां थो पियो दिस वॉज़ इन लेट 90s जी ॻाल्हि आहे या लेट जेके कोटड़ी में माण्हू मरी विया हा उहे त अञा बाद में थिया अच्छा उहे 2,000 4-5 में हा उहे त अञा खां अञा जे अॻ में आहे इहा ॻाल्हि
पोइ उहे ई मूं वटि बि आया, EPA वारा आया, असीं वियासीं। मेहराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हुयो, ॿिया मेहराण यूनिवर्सिटी जा प्रोफेसर्स बि हुआ। मूंखे बि खयूं त मूंखे त चयूं त तव्हां पाणी हली टेस्टिंग कयो पिया उन्हनि जो। मां उहो जेके आहिनि से हलियासीं, हितां बि होॾे उहे हलिया हुया, टीम हली असां सां होॾे बि हेॾे इन ते परते जेको आहे मीरो खान में आहिनि लेक्स आहिनि, उन्हनि खे बि ॾिसण जेके आहिनि से उहे जेके आहिनि से हिते। पोइ उन्हनि EPA वारनि हुननि चयो त न इहो जेको आहे सो पाणी सही न आहे, उहो लिंक बि ॾिठूं उहे, इहो न आहे। पोइ वरी हुननि चयो त असां हीअं करे डायरेक्टली असां सी खे असां उहे असां मिलायूं था पिया। पोइ उहो उते हुननि जो रद्द कयूं हुयूं। वरी उहो जेको आहे सो लेट 90s में जेके आहिनि सा उहे जेके आहिनि से हिननि उहो जेके आहिनि से उहो RBOD जो इहो जेको त मनसूबो थियो, इहो हलियो। वरी उन खां बाद में जॾहिं जमाली साहब प्राइम मिनिस्टर थियो, हुन चयो त जेके आहिनि से इन खे RBOD में आओ, बलूचिस्तान जो जेके आहिनि नाला उहे बि तव्हां कनेक्ट कयो। पोइ उहे बि हुननि कनेक्ट कया, उहे उतां खां खणी अचे जेके आहिनि शहज़ादकोट में कनेक्ट कयूं, ऐं उहे जेके आहिनि से खणी पोइ शहज़ादकोट खां खणी पोइ हिते मीरो खान में हिते रेल कमु पूरो थी वियो। हा, पोइ उहो उन सां उते मिलायूं। पोइ जेके आहिनि से इहे हिते कयूं। पोइ उन खां अॻिते जेको आहे सो कमु रहिजी वियो त रहिजी वियो, अञा ताईं उहो उते पूरो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, 60% माण्हू सिंध में उहे बीमार आहिनि, पेट जी बीमारियुनि में कैंसर, हेपेटाइटिस C, A, B, उहो मेन रीज़न आहे इहे दीज़ आर वाटर बॉर्न डिज़ीज़। उहे पाणीअ जे करे थी थियनि। पाणीअ में तव्हां विधा केनाल ऐं MNV ड्रेन्स विधा, गंदो पाणी विधव, फ्रेश वाटर उन सां मिलायो, अवां उनजी TDS वधाए छॾी। ठीकु आहे, हाणे मथां वारा त चवनि था असां काॾे छा कयूं, हेठिया वारा नौकर वेठा आहिनि, 4 पैसा वठी पंहिंजो कारो मोह करे इहो कनि पिया। हाणे मूंखे मसइले जो हल ॾियो। मां तव्हांखे ॿुधायां, इंडस जो पाणी मूं पहिरियों दफ़ो टेस्ट कयो हुयो 82 में। जर्मन गवर्नमेंट हुई, उन्हनि असांखे चयो त असां इहा मदद कयो हुई। जेके स्टैंडर्ड्स मौजूदु हुया 3 ॾींहंनि में पाणी जेको 3 ॾींहंनि में हुयो, उहे जेके आहिनि से कॾहिं बि ॿीहर मोटी कोन आया। हाणे जेको आहे त 3 ॾींहंनि में TDS जेका आहे सा लेवल मैक्सिमम जेका आहे सा मैक्सिमम पहुचे पई 240। अॼु जेका आहे सा मैक्सिमम लेवल जेका त हिते 500 खां मथे चढ़ी थी वञे, 600-700 ताईं वञे थी। उहे माण्हू पीअनि था। पोइ जेका आहे सा घटि में घटि जेका आहे सा पाणी जो केतिरो बि छोड़ अचे थो पियो हिते, तॾहिं बि जेके त 300 खां 300-350 खां घटिजे त ॿीणी थी वई न साईं। हा, उहो तॾहिं त मूं चवां त उनजी 82 वारो जेको आहे सो उन जा उहे स्टैंडर्ड्स अॼु ताईं उहे मौजूदु आहिनि। असीं 12 महीननि जे लाइ या 2 सालनि जे लाइ असां उन्हनि खे मॉनिटर कयोसीं, जेको कोटड़ी बैराज ते असीं कयोसीं उन जर्मन गवर्नमेंट सां। त अॼु जेका आहिनि सा उहे मोटी कोन था अचनि। उहे जेके आहिनि से छा थो थिए जो हाणे कयूं छा? हाणे जेको आहे तव्हां ॾिसो, जिथे किथे सॼे सिंध जो पाणी, सखर जो पाणी तव्हां ॾिसो, उहो पाणी जेको आहे त हिन सिंध शहर जो गंद सॼो, लाड़काणे जो गंद, दादूअ जो गंद, जेको बि आहे जिथों गुज़रे केनाल या दरिया। हा, हाणे हो जेको आहे, जेके आहिनि रावी जेका आहे तव्हां ॾिसो एॾी, उहे बि त जेके छोड़ था अचे काॾे सिंध में ई था पवनि पाणी जॾहिं मां थो चवां त मसइले जो हल छा आहे? ॾिसो, इहा ॾिसे त हक़ीक़त में छा हूंदो आहे त नेचुरल वाटर्स खे जेको आहे त उन्हनि में ट्रीट करण खां हिकिड़ी क्वालिटी जेका आहे सा मेंटेन करे पोइ छॾिबो आहे नेचुरल वाटर्स। इहो आहे कानून। हिते असां वटि उहो कानून ई कोन्हे। हाणे इहे जेके दरिया सां लाक़ानूनियत पई थिए। हा, हाणे उहो उअं ई थो हले पियो, जंहिंखे जीअं अञा बि हाणे वरी था चवनि त 6 केनाल मथे जेके आहिनि से ॿिया बि असां उहे कढंदासीं।
त उहे पाणी हेठि जेको आहे सो वञी थिया ख़ैर। वञी त पोइ हाणे इहो हालति आहे। ऐं कोई जेका आहे सा गवर्नमेंट जेके आहिनि से पंहिंजी कुर्सियूं बचाइण जे लाइ जेके आहिनि से गवर्नमेंट बचाइण जे लाइ इहे जेके आहिनि से ख़ामोश रहे थी पई, तमाशाई रहनि थियूं पयूं। पर इहो ई आहे, पोइ माण्हू ग़रीब माण्हू काॾे माण्हू जे वस में बि कोन्हे। असीं ग़रीब माण्हू असीं ॻाल्हाए बि नथा सघूं पिया। डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद यार ख्वावड़ साहब, हिन नंढड़ी मुख़्तसिर कचहरी लाइ अवां टाइम ॾिनो, अवां जी वॾी महिरबानी। आउं दिलि जे तमामु वॾनि गहराइनि मंझां अवां जो थोराइतो बि आहियां ऐं मूंखे बेइंता ख़ुशी थी अवां सां मिली। मूंखे कई माण्हुनि अवां जे बारे में ॿुधायो बि हो त साईं सां मिलणु छो ज़रूरी आहे ऐं हूअं बि पढ़ियल माण्हू सां मिलण जी सआदत सभिनी खे हासिलु करणु खपे। पर अवां जेका ॻाल्हि कई आहे तालीम जे बारे में, पाणी जे बारे में, त सिंध जे माण्हुनि खे अकेलो थी जीअण बदिरां इदारनि सां गॾु जीअणु खपे, इदारा ठाहे जीअणु खपे ऐं यूनिवर्सिटियुनि जे तमामु घणे तादाद वधाइण जे लाइ खां बहितर आहे त कॉलेजनि जूं तालीम ऐं उनजो निज़ाम ऐं पढ़ाइयूं बहितर कजनि, त जीअं सिंध जे माण्हुनि खे तालीम जो हिकिड़ो बेस में मिले ऐं उहो पोइ बाक़ी अॻिते वञी पढ़नि। हिते कारोबार घणी ज़रूरत कान्हे, ॿियो रिसर्च जी, साइंस जी इज़त कान्हे, उहा इज़त थियणु खपे। उन खां सवाइ सिंध अॻिते न वधी सघंदी। साईं मां तव्हां सभ जो हद खां वधीक शुक्रगुज़ार आहियां। तव्हां ट्रैवल करे हेतिरे ताईं आयो ऐं मुंहिंजो तव्हां इंटरव्यू वरितो ऐं जेके आहिनि हंबुल ख़्यालात आहिनि ऐं तव्हां साम्हूं पंहिंजा शेयर कया, त थोरे वक़्त में जे वरी उहा ज़िंदगी रही त वरी मिलंदा। वॾी महिरबानी, आबाद हुजो।